जेकॾहिं तो चमचागिरी कंदे न, चमचागिरी में तोखे वॾो माल मिलंदो, वक्ती तौर इज्जत मिलंदी, शौहरत मिलंदी। वरी जॾहिं इहो बूथ तुंहिंजो ज़मीन में अची लॻंदो न, त पोइ जेसिताणी जीअरो हूंदे त पिन ते गुज़ारो हलाईंदे, पोइ तूं मरी वेंदे, तुंहिंजो नस्ल वरी कर्ज़नि में गुज़ारो हलाईंदो। इन खां बहितर आहे त चमचागिरी वारी ज़िंदगी गुज़ारण खां गैरत वारी इज़त वारी ज़िंदगी गुज़ार, ताकि तोखे आख़िर दम ताणी हिन हुननि जे दर ते तोखे न पिनाए। तव्हांखे यकीन नथो अचे? ॾिसो अॼु उन्हनि चमचनि खे जेके चमचागिरी करे पंहिंजा वक़्त हलाया, शायदि किंजा चमचागिरी करण वारा के ज़िंदान त उन्हनि खे तव्हां नोट कयो, इहे वीचारा पिन ते गुज़ारो सफ़र हलाईंदा आहिनि। के वरी जेके मरी विया आहिनि त तव्हां उन्हनि जी औलाद ॾे फोकस ॾियो त उहे रुगो पिया कर्ज़नि में ज़िंदगी था पिया गुज़ारनि। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, मां सची ॻाल्हि कंदो आहियां, तव्हांजी हाॾो कंहिंजी माइरनि जा बचा आहियो। जेॾो तव्हां पाण खे गैरती सम्झो था, गैरत वारा सम्झो था न, अहिड़ा हक़ीक़त में थियो। चमचागिरी जी ज़िंदगी खां बहितर अथई त गैरत वारो मौत हासिल कर। चमचागिरी कंदे घणो माल मिलंदई, शौहरत इज़त मिलंदई, पर ख़ुदा जो कसम जॾहिं बूथ ज़मीन में लॻंदई न, पिन ते गुज़ारो हलाईंदे, पिन ते गुज़ारो। मां ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। ये मदीने वारे सोने सरकार जी बलदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी धरती ता वई, बत के ग़लति नसीहत न ॾींदो मैं। कंहिंजी मां जो बच्चो आहे, मरंदो मरी वञे, मरण पसंदि कजांइ बच्चा। इहा चमचागिरी वारी ज़िंदगी कॾहिं बि पसंदि न कजांइ। चमचागिरनि जा तव्हां लिबास ॾिसंदो न, वरी चमचागिरनि जी आकड़ ॾिसो। या अल्लाह, तुंहिंजा लख एहसान, तूं मूंखे सुनियो टरड़ रखियो आहे या रब। पैसो हुजे हा त अल्लाह मुंहिंजे पोयां बि वॾा चमचागिरी करण वारा चमचा हुजनि। बहरहाल, बेइज्जती वारी ज़िंदगी खां लख दफ़ा इज़त वारी ज़िंदगी जो सोच जाए, सोच।